कोटड़ी जे कल्चर कॉम्प्लेक्स सेंटर में डीईओ सेकेंडरी ञामशोरो पारां अज़ीम शान महफ़िल जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इरफान अली मल्लाह। कोटड़ी जे कल्चरल कॉम्प्लेक्स सेंटर में डीएओ सेकेंडरी ञामशोरो पारां अज़ीम आलिशान महफ़िल जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां हिकु पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में आयल महिमाननि खे डीएओ सेकेंडरी करीम बख़्श सुमरो भलीकार कयो। तक़रीब में ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि नात शरीफ़ क़िराअत तक़रीर ऐं क्विज़ जा मुक़ाबिला थिया। पहिरें ॿिएं ऐं टिएं पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में एवार्ड पिणु ॾिना विया, जॾहिं त तक़रीब में आफ़ीसरनि ऐं उस्तादनि खे पिणु शील्डूं ॾिनियूं वयूं। तक़रीब में कंपेयरिंग जा फ़राइद अला बख़्श सोलंगी ऐं मोहम्मद अली समो ॾिना। उन मौक़े ते महिमान ख़ासि डायरेक्टर एजुकेशन स्कूल हैदराबाद गुलाम सरवर मल्हार, डिप्टी डायरेक्टर सर्कुलर एक्टिविटीज़ कुर्तुल एन मेमण, डीएओ सेमएस माजिद अली खोकर, डीएओ प्राइमरी पांदी खान टालपुर, डिप्टी डीएओ इमरान कुरेजो, तालका एजुकेशन ऑफिसर फीमेल कोटड़ी रोज़ीना बलोच, असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर सबा सलीम समेत तालीम खाते जे ऑफिसरनि ऐं उस्तादनि शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। विलादत जे सिलसिले में हीउ जेको प्रोग्राम आहे उहो हिते ञामशोरो न पूरी सिंध वांगुरु हैदराबाद डिवीज़न जे सभिनी डायरेक्टरेट्स जे तरफ़ां थियल आहे। हैदराबाद जी डायरेक्टरेट में असांजी डिप्टी डायरेक्टर मैडम कुरतुल मेमन साहिबा, उन जी सरपरस्ती में ही सॼो प्रोग्राम हैदराबाद डिवीज़न जे 9 ज़िले में पियो थिए। ञामशोरो ज़िले जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर करीम बख़्श सुमरो ऐं उन जी पूरी टीम मुबारकबाद जी मुस्तक आहे। असां हर साल जी हिन साल बि ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायो। जेको असांजो ज़िले जो प्रोग्राम हुयो, इन में चइनी तालकनि पार्टिसिपेट कयो ऐं ॿारनि जोश व जज़्बे सां बिल्कुलु उन में इन्वॉल्व थिया, उन्होंने पार्टिसिपेट किया। उस हवाले से बच्चों को इन्फॉर्मेशन जो दी गई, क्विज़ कंपटीशन में 300 सवालात रखे गए थे और बच्चों की नॉलेज देख के उन्होंने याद किए हुए थे। इससे पता चलता है कि उनको हमारे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हैं उनके शजरा नस्ब के बारे में पता चलता है। तकरीब जेका आहे वो डीओ सेकेंडरी करीम बख़्श सुमरो जे तरफ़ां डिस्ट्रिक्ट लेवल ते कराई वई आहे, जंहिंमें तालके थाणे बुला खान कोटड़ी मांजन ऐं सेवण जा जेके शागिर्द उन्हनि पार्टिसिपेट कयो आहे ऐं तमामु ई बहितरीनु प्रोग्राम आहे। आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में ही प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें काफ़ी शागिर्दनि माना इनमें पोजीशन हासिल कयूं आहिनि। उन सां बिल्कुल ये डिस्ट्रिक्ट हमारे जो एजुकेशन इंतज़ामिया है डिस्ट्रिक्ट ञामशोरो की, उन्होंने ये बहुत अच्छा कदम उठाया है कि इतना बेहतरीन प्रोग्राम अरेंज किया है और उसके लिए हम उनके शुक्रगुजार हैं और यकीनन इस तरह के प्रोग्राम होते रहने चाहिए। कोई सली का आरज़ू का, कोई सली का ना बंदगी मेरी बंदगी है, कोई सलीका है आरज़ू का। कैमरा टीम सां गॾु इरफान अली मल्लाह, SS न्यूज़ ञामशोरो।